शायद खुशबू लोग यूट्यूब चैनल में सभी दोस्तों के बालीकार दोस्तों ज़बरदस्त बेहतरीन अपडेट तव्हांखे ॿुधाईंदो ड्रामा सीरियल पंहिंजावेरी जी पंहिंजावेरी ड्रामो तव्हां दोस्तों ॾिसी रहिया आहियो। ड्रामे जो मज़ो छॾाए चुको आहे। यकीनन तव्हां बि बोर थी विया हूंदो इन ड्रामे मां। बिल्कुलु दोस्तों कहानी ॾिसो ना कंहिं टाइम कहिड़ी किस्त में कहिड़ी कहाणी आहे, कंहिं टाइम कहिड़ी किस्त में कहिड़ी कहाणी आहे, सम्झ में कुझु नथो अचे। वरी रुंडे वारो खेल शुरू थी वियो आहे। रुंड वरी पंहिंजी धीउ खे मथे थो खपाईंदो टकियुनि जे कॾहिं हुनखे चए थो एतिरो माल ॾे, कॾहिं हुनखे चए थो घर लिखी ॾे, कॾहिं कंहिंखे केतिरा चए थो। वरी बाबा सम्झ में नथी अचे त सांवल पंहिंजी यादि परेशान आहे। चाकर खान जो जेको बि फ़ैसिलो अॼु ताईं कामयाबु न आहे थियो, तव्हां ॾिसो न जेको बि फ़ैसिलो कयो आहे कामयाबु न आहे थियो। ड्रामो सम्झ में नथो अचे ड्रामो आहे या ज़ुल्म आहे या वैल आहे दोस्तों, सम्झ में कुझु नथो अचे। आख़िर ड्रामे में छा थींदो छा न थींदो, इन जी कहाणी छा बीहंदी छा न बीहंदी। कसम सां दिलि चए थी लठ करणी इन जेका ड्रामे में अदाकार आहिनि जेका डायरेक्टर आहिनि इन्हनि खे अची सटको कुटको ॾिजे यादि करनि। ड्रामे सफ़ा बेकार थी चुको आहे, कंहिं कम जो न आहे बचो। बसि तव्हांखे अगरि मज़ो ॾिए थो त ॿुधायो कमेंट सेक्शन में लिखो, बाक़ी असांखे त कोन थो वणे। वीडियो पुॻो पुॼाइण ते शायद खुशबू लोग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।